वारा केनाल में पानी की खोट खिलाफ मीरो खान में नौजवान इताज जे सॾ ते शहरनि तरफ़ां भुट्टो पेट्रोल पंप का अवामी प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। ॾिसूं था सफदर अली तुनियोश रिपोर्ट। वारा केनाल में पानी की खोट खिलाफ नौजवान इत्तेहाद मीरो खान के सॾ ते सवें शहरनि तरफ़ां भुट्टो पेट्रोल पंप खां अवामी प्रेस क्लब ताईं हथनि में प्ले कार्ड खणी एहतजाज कयो वियो, जंहिंमें शहर के मुख़्तलिफ़ सियासी समाजी मज़हबी तंज़ीम जे अॻुवाननि समेत नौजवाननि भरपूर शिरकत कई। असांजा ही दोस्त ज़िबानी जिहाद भी करे चुका आहिनि, कलमी जिहाद भी करे चुका आहिनि। फेसबुक ते लिखी लिखी थकिजी पिया आहियूं, ज़िबान सां नारा हणी हणी थकिजी पिया आहियूं, कुझु बि नथो थिए। हाणे अमली जिहाद थींदो, डंडा खणो, हिननि जी ऑफिसुनि जो घेरा कयो। जेसि ताईं असां इहो कमु न कंदासीं न तेसि ताईं असांखे हक़ न मिलंदा। जियापो ई पाणी सां ई आहे। जेकॾहिं पाणी न हूंदो त तव्हां असांजी आबादियूं न थींदियूं, ऐं जेकॾहिं तव्हां असांजी आबादी न थींदी त ॾींहों ॾींहों ग़रीब वीचारो तबाह थींदो वेंदो। ऐं असांजो जेको नौजवाननि इहो इतिहास जेको जोड़ियो आहे, ऐं अॼु हिननि जेका रैली कढी आहे, असां हिन हर टाइम ते गॾु आहियूं। वारा केनाल से माटली मां वारो सलूक कयो थो वञे। ॿियों साल आहे मुसलसिल वारा जा आबादगार दर पदर ऐं एतिरा परेशानियुनि जो ख़ुदकशियूं करण ते बि मजबूर थी पिया आहिनि। त असांजो मेन ज़रियो पाणी आहे। असांजे पाणी जे न हुजण सां असांखे वॾा में वॾा नुक़सान आहिनि। असां वटि हिते सिर्फ़ु ॿ फसल थींदा आहिनि, हिकु कणिक जो, ॿियो सारियालो। जेकॾहिं इहे ॿ फसल न थींदा त असां वटि हिते वॾे में वॾे कूफे वारो कमु थी वेंदो। असां वटि हिते जो माण्हू पंहिंजो माण्हू की खाईंदो। खुदारा असांजो पाणी बंदि न कयो। असांजो जियापो पाणी सां आहे। पाणीअ ते जंग थी त आख़िरी हद ताईं लड़ंदासीं। पाणी ऐं सिंध जे हक़नि जे लाइ जंग जारी आहे। एहतजाज कंदड़नि जो वधीक चवणु हुयो त शरई तौर में पानी ते सभ खां अॻु पुछड़ी वारनि जो हक़ हूंदो आहे। गुज़िरियल 2 सालनि खां वारे बिराज में पानी जी शदीद खोट सबब आबादगार हारी सख़्त मुआशी मसइलनि तौर परेशान आहिनि। जेकॾहिं हिन दफ़े बि वक़्त सिर पानी न मिलियो त इलाइक़े अंदरि रुकावट वारी सूरतहाल पैदा थियण जो ख़दशो आहे। एहतजाज कंदड़नि आबादशी अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द वारे बिराज जे आबादगारनि खे पाणी ॾिनो वञे। कैमरामैन अज़हर अली बबर सां गॾु सफदर तुनियो, आवाज़ न्यूज़, मीरो खान।